वालिदैन मां हर कोई जेको थोरो बि पंहिंजे ॿार जी तालीम जे हवाले सां संजीदा आहे, उहो चाहींदो आहे त मुंहिंजो ॿारु क्लासरूम में सभ खां अॻियां वेहे। न रुगो वालिदैन पर उस्ताद साहिबान वेंदे ऑफिसरनि ताईं असांजे समूरे समाज में इहो तसवुरु आहे त जेको बि ॿारु अॻियां वेहे थो उहो ज़हीन हूंदो आहे, उहो होशियारु हूंदो आहे, छाकाणि जो बनिस्बत पुठियां वेठल ॿारनि जे उहो वधीक सिखी सघंदो आहे। मुंहिंजे ख़्याल में कंहिं हद ताईं उहो ग़लति कोन्हे, बिल्कुलु दुरुस्त आहे, पर उनजो सबबु छा आहे? ज़ाहिर आहे त सभु ॿार अॻियां नथा वेही सघनि, हर ॿार अॻी सिफ़ में वेहारे नथो सघिजे। क्लासरूम में ज़ाहिर आहे त अॻियां सिर्फ़ु हिकिड़ी रो में वेही सघनि था चंद ॿार, बाक़ी उन्हनि जे पुठियां पुठियां वेहंदा आहिनि। ऐं जेको क्लासरूम मैनेजमेंट जो उसूल आहे उन जे तहत क़ाइदो असांखे हीअं थो ॿुधाए त क्लासरूम में क़द जे हिसाब सां ॿारनि खे नंढड़नि खे अॻियां ऐं पोइ जीअं जीअं वॾी क़द वारा आहिनि उन्हनि खे पुठियां वेहारिजे। ऐं ॿिया उहे जिन जी नज़र सां को मसइलो आहे, जिन खे बोर्ड घणो परे खां सही नज़र नथो अचे, उहे अॻियां वेहनि। पर असुलु मसइलो हिते हीअ आहे त असांजा जेके मोस्टली उस्ताद साहिबान आहिनि उहे क्लासरूम में जेका कुर्सी पियल हूंदी आहे उन तां चुरंदा ई कोन आहिनि, उहे उन ताईं महदूद रहंदा आहिनि। जाम सारनि प्राइमरी स्कूल्स में त ॿारनि खे घुरायो वेंदो आहे त बाबा हाणे 5 वारा अचो सबक़ु ॿुधायो, 2 वारा अचो, पटी वारा अचो। मक़सदु उस्ताद जॾहिं क्लासरूम में कुर्सीअ जो इस्तेमालु कंदो आहे त पोइ ज़ाहिर आहे त पुठियां जेके ॿार आहिनि उन्हनि ताईं उस्ताद जो सही आवाज़ु न वञी सघंदो आहे, उस्ताद जी सही नज़र न पइजी सघंदी आहे, ऐं उहे पोइ आहिस्ते आहिस्ते ॿार पढ़ाई खां हटी करे ॿियनि किन कमनि में लॻी वेंदा आहिनि। अहिड़े नमूने सां ज़ाहिर आहे त उन्हनि जी पढ़ाई मुतासिर थींदी आहे। त पोइ छा क्लासरूम में कुर्सी न हुजणु घुरिजे? त आऊं त इन ॻाल्हि जो क़ाइल आहियां त कंहिं बि सूरत क्लासरूम में कुर्सी न हुजणु घुरिजे। हूअं बि उस्ताद जूं 3 अहम ख़ूबियूं मशहूरु आहिनि, वॉकिंग, टॉकिंग एंड चॉकिंग, ऐं उहे 3 घणे भाङे कुर्सीअ ते वेही कम में नथियूं आणे सघिजनि। तालीमी तबाहीअ जा ॿिया बि जाम सारा कारण आहिनि, पर हिकिड़ो अहम कारण क्लासरूम में पियल उस्ताद जी कुर्सी बि आहे। पर छा कजे? असांजा जाम सारा प्राइमरी स्कूल्स अहिड़ा आहिनि जिन में आहे हिकिड़ो उस्ताद जंहिंखे पहिरें खां वठी कचीअ खां वेंदे 5 दर्जे ताईं जा 100-150 शागिर्द कंध में हूंदा आहिनि। पोइ छा सुबुह खां 2 पहरनि ताईं उहो बीठे पढ़ाए सघे थो? न, इहो सिस्टम जो ॾोह आहे, ईअं हुजण बि न घुरिजे। उन में उस्ताद जो ॾोह न आहे जेकॾहिं उहो कुर्सीअ ते वेहे थो, पर उसूली तौर ते असांजे उस्तादनि खे, उस्ताद तंज़ीमनि खे, समाज जा जेके बाशऊर फ़र्द आहिनि उन्हनि खे हुकूमत ते ज़ोरबार विझणु घुरिजे, ऐं ख़ुदि हुकूमत खे बि इहो सोचणु घुरिजे, जेके वस वारा आहिनि उन्हनि खे, त इन सां तालीम तमामु घणो मुतासिर थिए थी त स्कूलनि में जेके सहूलतूं आहिनि उहे पूरियूं ॾियनि, STR पॉलिसीअ ते भरपूर अमल कयो वञे। सहूलतूं पूरियूं हूंदियूं त असांजो उस्ताद कुर्सीअ खे इस्तेमालु न कंदो। उस्ताद उहो सुठो जेको क्लासरूम में मूव कंदो रहे, ईअं जीअं मच्छी पाणीअ में तरंदी रहंदी आहे।
उस्ताद उहो सुठो जेको क्लासरूम में ईअं मूव करे जीअं भाउर गुलनि ते भेरा ॾींदो आहे। उस्ताद उहो जेको क्लासरूम में जॾहिं ॻाल्हाए त हर शागिर्द इहो महसूसु करे त उस्ताद साहब मूंसां मुखातिबु आहे। ऐं इहो सभु कुझु तॾहिं मुमकिन थींदो जॾहिं उस्ताद कुर्सीअ खे छॾींदो, क्लास में मूव कंदो, हलंदो, हर शागिर्द सां ॻाल्हाईंदो, उन सां मिलंदो। त जेका आख़िरी ऐं अहम ॻाल्हि सा हीअ त मञूं था त काफ़ी स्कूलनि में सहूलियतूं कोन्हे, उते क्लासरूम में कुर्सी इस्तेमालु करणु उस्तादनि जी मजबूरी बि आहे। पर हाई स्कूल, हायर सेकेंडरी ऐं उन खां मथे कॉलेजिस वग़ैरह, उन्हनि में घटि काफ़ी अहिड़ियूं जायूं आहिनि जिते कुर्सी इस्तेमालु करणु ज़रूरी न आहे। त असांजी गुज़ारिश आहे त जिते जिते जंहिं स्कूल में, जंहिं कॉलेज में, जंहिं तालीमी इदारे में गुंजाइश आहे, उते घटि में घटि इन ॻाल्हि ते अमल करायो वञे, क्लासरूम मां उस्ताद जी कुर्सीअ खे ॿाहिरि कयो वञे।